नाज़रीन ख़बर है घोसपुर भरसां ॻोठ राजा खान बिजाणे में मीरानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में घरेलू तकरार तां झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान फायरिंग में गोलियूं लॻण सबबि 8 सालनि जो नीगर दिलबर उर्फ़ बाकर पुट मोहम्मद नवाज़, मोहम्मद ईसा पुट इलियास मीरानी ऐं फरमान पुट गुलाम शबीर मीरानी गोलियूं लॻण सबबि शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही धुरनि जे कयल फायरिंग में ॻोठ में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो। वाक़े जी इतला बाद जमाल पुलिस से वाक़े वारे हंधि पहुची फायरिंग बंद कराई ऐं ज़ख़्मी नौजवान खे खणाए करमपुर जी सरकारी अस्पताल आंदो, जिते खेनि इब्तिदाई तिबी इमदाद ॾेई हालत नाज़ुक हुजण सबबि खेनि लाड़काणे अस्पताल मोकिलियो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पिकट क़ाइमु करे छॾी त जीअं धुरियूं ॿीहर फायरिंग न करे सघनि। पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।